पनु आकिल जे घर पासे जी वॾी तारीख़ी ॻोठ नूरोजा दिलदार समेटो जमालुद्दीन इंढण में जिते सुई गैस जा 500 जे लॻभॻि कनेक्शन आहिनि ऐं सार्फिन पारां स्लो रीडिंग ॾंड वारा बिल बि भरिया वञनि पिया ऐं 5 साल खां हिते गैस मौजूदु आहे। पर सुई गैस पनु आकिल जे अमलदारनि ऐं इंचार्ज नादर शाह हुकुम ॾींदे इहो चई 6 महीननि खां गैस सप्लाई बंदि करे छॾी आहे त 2 मीटर डिफॉल्टर आहिनि। गैस बंदि थियण ते मच्छर मुतासिर ॻोठाणनि मीर मोहम्मद समेजो, मोहम्मद नवाज़ समेजो, सदाम समेजो जी अॻवाणीअ में केतिरनि ई सार्फिन ॻोठाणनि सुई गैस ऑफिस अंदरि धरणो ॾेई ज़ुल्म ना इंसाफ़ी ऐं गैस ॾियण जो मुतालबो कयो। पर अमलदार मुतासिरनि सां ॻाल्हियूं करण बदिरां ऑफिस मां खिसकी विया। इन्हनि जो वधीक चवणु हुयो त ॿिया ॻोठ जेके गैस जा डिफॉल्टर आहिनि उते गैस हले पियो, पर असांजो गैस गैर कानूनी तौरु बंदि कयो वियो आहे, जेको बहाल कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची